अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उलड़ सराड़ी में खबर शामिल कयूं था। फयाज़ हुसैन ज़रदारी जी सराड़ी टाउन ऑफिसर रज़ा जान ज़रदारी तरफां सराड़ी में अचण शर तरक्याती कमनि में इज़ाफ़ो। सराड़ी शहर जेको गंदगी जे वर चढ़ियल हो, जिते केतिरियूं बीमारियूं जन्म वठी रहियूं हुयूं, जिते रोडनि जी हालत इंतहाई ख़राब हुई, ट्रेन सिस्टम नाकारा बणियल हो ऐं रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआ। हिन टाइम नओं टाउन ऑफिसर रज़ा जान ज़रदारी मुक़ररु थियो आहे, जंहिं अचण शर्त बुनियादी मसइलनि खे हल कयो। रोड रस्तनि ते पियल सालन जो किचरो, नाकारा बणियल ट्रेन सिस्टम तोड़े तरक्याती कमनि सां गॾोगॾु सराड़ी शहर जे सभिनी मसइलनि खे हल करे रहवासियुनि खे हिकु बहितरीन ऐं पुरसुकून माहौल ॾिनो। हिन वक़्तु सराड़ी शहर जा मसइला रज़ा जान ज़रदारी जे राति ॾींहं जे महिनत सां हल थिया आहिनि, जॾहिं त रहवासियुनि जो चवणु आहे त असां हिन टाइम हिकु बहितरीन माहौल में आहियूं। जॾहिं खां टाउन ऑफिसर रज़ा जान ज़रदारी आया आहिनि, असांजा बुनियादी मसइला हल थिया। असांखे रोड रस्तनि ते सालनि जे पियल किचरनि मां आज़ादी मिली, जंहिं सबबु असांखे तमामु घणी ॾुखियाई हुई। असीं सख़्तु परेशानी हुयासीं। ड्रेन सिस्टम सां गॾोगॾु तरक्याती कम कराया विया आहिनि। अहिड़ा ऑफिसर जेकॾहिं हर इलाइक़े में मुक़ररु थी पवनि त हिकु बहितरीन माहौल पैदा थी सघे थो। ऐं रज़ा जान ज़रदारी उन्हनि बहितरीन ऑफिसरनि मां पंहिंजो मट पाण आहे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।